आका 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 तोखे वसीलो वागर समझी साडायो था सारा मालिक पर जाए दे बिछड़ा हीर मदीने वारा। तोखे वसीलो वागर समझी वादायो था सारा मालिक पर जाए दे बिछड़ा मीर मदीने वारा। मीर मदीने वारा मीर मदीने वारा मीर मदीने वारा मीर मदीने वारा। माण्हू निखा मुरकण विसरी वियो हर दिल आहे मादी मींहुं वसी दंग थियो त मथां बोट तबाही आंदी। फसल वया घर माल वया महफूज नाका बस्ती बदहालीअ जो आलम आहे वधी वई तंग दस्ती। माण्हू निखा मुरकण विसरी वियो हर दिल आहे मादी मींहुं वसी दंग थियो त मथां बोट तबाही आंदी। फसल वया घर माल वया महफूज नाका बस्ती बदहालीअ जो आलम आहे वधी वई तंग दस्ती। बदहालन जे हालत कर तो पंहिंजो भाल भलारा मालिक पर जाए दे बिछड़ा मीर मदीने वारा। तोखे वसीलो वागर समझी साडायो था सारा मालिक पर जाए दे बिछड़ा मीर मदीने वारा। मीर मदीने वारा मीर मदीने वारा मीर मदीने वारा मीर मदीने वारा। नंढड़ा वॾड़ा माण्हू पंहिंजा बाग छॾे रोवन था लॾो खणी पंहिंजो देश छॾे परदेस लॾे रोवन था। को बि सहारो नाहे बचो हिन दुनिया फालीअ में वागर कर महबूब तुझी उम्मत या परेशानीअ में। नंढड़ा वॾड़ा माण्हू पंहिंजा बाग छॾे रोवन था लॾो खणी पंहिंजो देश छॾे परदेस लॾे रोवन था। को बि सहारो नाहे बचो हिन दुनिया फालीअ में वाहर कर महबूब तुझी उम्मत या परेशानीअ में। फज़ल जो फेरो कर पंहिंजी उम्मत दा ॿुधियो छिंगारा मालिक पर जाए दे बिछड़ा मीर मदीने वारा। मीर मदीने वारा मीर मदीने वारा मीर मदीने वारा मीर मदीने वारा। रहम करम जी आगे जरूरत नाहे ॿियो को हीलो तोखां सिवाय सरदार नबी कोने को ॿियो वसीलो। पंहिंजी उम्मत जे लई रब खां घुरंदे ख़ैर जूं दुआऊं तुंहिंजे करे रब करम कंदो बदकार बदन जे मथां हो। रहम करम जी आहे ज़रूरत नाहे ॿियो को हीलो तोखां सिवाय सरदार नबी कोने को ॿियो वसीलो। पंहिंजी उम्मत जे लई रब खां घुरंदे ख़ैर जूं दुआऊं तुंहिंजे करे रब करम कंदो बदकार बदन जे मथां हो। तो में उमेदूं आगिन दिल पर मेट सभई मुझारा मालिक पर जाए दे बिछड़ा मीर मदीने वारा। तोखे वसीलो सागर
समझी पाटायूं था सारा मालिक पर जाए दे बिछड़ा मीर मदीने वारा 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 डोब बिला शक थी व्या आगिल बेअंदाज़ो सखा बद अमलन जे करे थियो रब नाराज़ो सखा गाफिल बणजी करीम रब खां उहे ठाहो मोड़े तॾहिं त सारी दुनिया खे सैलाब वयो अवकोड़े डोब बिला शक थी व्या आगिल बेअंदाज़ो सखा बद अमलन जे करे थियो रब नाराज़ो सखा गाफिल बणजी करीम रब खां मुंहुं ठाहो मोड़े तॾहिं त सारी दुनिया खे सैलाब वयो अवकोड़े बद अमल सां भरजी थी विया आगिन दफ़्तर कारा मालिक पर जाए दे बिछड़ा मीर मदीने वारा तोखे वसीलो पागर समझी पाटायूं था सारा मालिक पर जाए दे बिछड़ा मीर मदीने वारा 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 दुनिया जा दर बंद थी व्या बस तुझो दर खुलल रब जे तरफा इज़्न शफाअत वारो तोखे मिलल अरशद जिगरन बदकारन जो परतल तोखे लॾो कोन अज़ाब सही सघंदासीं हाल असांजो जॾो दुनिया जा दर बंद थी व्या बस तुझो दर खुलल रब जे तरफा इज़्न शफाअत वारो तोखे मिलल अरशद जिगरन बदकारन जो परतल तोखे लॾो कोन अज़ाब सही सघंदासीं हाल असांजो जॾो नज़र कर फरमाए असांजा बोल ॿुधी बाजारा मालिक पर जाए दे बिछड़ा मीर मदीने वारा तोखे वसीलो पागर समझी पाटायूं था सारा मालिक पर जाए दे बिछड़ा मीर मदीने वारा मीर मदीने वारा मीर मदीने वारा मीर मदीने